बुलेटिन में अवां खे भली कासों था ख़बर जो आगाज़ कतासीन खबर सां कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पश्तूनाबाद वारे इलाइक़े में घर अंदर गैस लीक थियण सबब ओचितो ज़ोरदार धमाको थियो। धमाके के नतीजे में औरतन ऐं ॿार समेत 7 गर्भाती सड़ी ज़ख़्मी थी पिया, जिनके BMC अस्पताल जे 1 वार्ड मुंतकिल कयो पियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पश्तूनाबाद वारे इलाइक़े में घर अंदर गैस लीक थियण सबब ओचितो ज़ोरदार धमाको थियो। धमाके के नतीजे में औरतन ऐं ॿारनि समेत 7 गर्भाती सड़ी ज़ख़्मी थी पिया, जिनके BMC अस्पताल जे 1 वार्ड मुंतकिल कयो पियो आहे। कोयटा में अवां खे आगाह कई पिया। कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पश्तूनाबाद वारे इलाइक़े में घर अंदर गैस लीक थियण सबब ओचितो ज़ोरदार धमाको थियो। धमाके के नतीजे में औरतन ऐं ॿारनि समेत 7 गर्भाती सड़ी ज़ख़्मी थी पिया, जिनके BMC अस्पताल जे 1 वार्ड मुंतकिल कयो पियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। आगाह कई पिया अवां खे। कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पश्तूनाबाद वारे इलाइक़े में घर अंदर गैस लीक थियण सबब ओचितो ज़ोरदार धमाको थियो। धमाके के नतीजे में औरतन ऐं ॿारनि समेत 7 गर्भाती सड़ी ज़ख़्मी थी पिया, जिनके BMC अस्पताल जे 1 वार्ड मुंतकिल कयो पियो आहे। ज़ख़्मी के अस्पताल मुंतकिल कयो पियो आहे। कोयटा में अवां खे आगाह कई पिया। कोयटा में गैस लीकेज सबब थियल धमाके के नतीजे में औरतन समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील नोट कंदासीं। ब्यूरो चीफ अल्ताफ़ बलोच खां। जी अल्ताफ़, ॿुधाए चो त ज़ख़्मी की हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी हाँ, बिल्कुल अवां खे ॿुधाईंदो आहियां त कोयटा जे इलाइक़े पश्तूनाबाद में हिकु घर अंदर गैस लीकेज थियण सबब जेको आहे त ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंमें औरतनि ऐं ॿारनि समेत जेको आहे 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे जेको आहे त एम्बुलेंस ज़रिए BMC अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हिन वक़्तु अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त जेके ज़ख़्मी आहिनि उहो हिन टाइम ख़तरे खां ॿाहिरि आहिनि ऐं उहो जेके आहिनि त उन्हनि जो उहो सिहतयाब आहिनि। जेको आहे त गैस हिन टाइम बलूचिस्तान में सर्दी वधीक हुजण जे करे जेको आहे राति जो माण्हू गैस हीटर हलाए करे सुम्ही पवनि था ऐं गैस वञण सबबि जेको आहे त वरी बाद में जेको गैस अचे थो त उन खे संभाल नथा कनि। इन जे करे जेको आहे त ही धमाको थियो आहे ऐं गैस घर में भरजण जे सबबि जेको आहे त ज़ोरदार धमाको थियो आहे। घर जे दीवारनि खे जेको आहे नुक़सान पहुतो आहे। जी अल्ताफ़ आगाह करण जे लाइ।